नाज़रीन, कराची बार एसोसिएशन पारां 27 आईनी तरमीम ख़िलाफ़ अदालती कार्रवाइन जो मुकम्मल बाइकआउट कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील वधीक मालूम को था वकार शहर खां। वकार, छा वधीक तफ़सील आहे? जी हे 27 आईनी तरमीम पेश थियण बैदि वकील बिरादरी पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ फोरम तां एहतजाज कयो पियो वञे। 2 ॾींहं अॻु बि कराची बार पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वियो। हिकिड़ो कन्वेंशन कोर्ट ठाहियो जंहिंमें 27 आईनी तरमीम खे मुकमल तौर ते रद्द कयो वियो हो। उन खां पोइ जेको आहे अॼु बि हाई कोर्ट बार ऐं कराची बार हाई कोर्ट ऐं सिटी कोर्ट अचूं, डिस्ट्रिक्ट कोर्टूं, मलिक कोर्ट, उन सभिनी में जेको आहे अॼु कमु छॾ हड़ताल हुई। हुनमें वकील बिरादरी जेका आहे पेसनि ते जेको आहे उन्हनि पंहिंजा अटेंड न कया, जंहिं ते साली ऐं जेके मुख़्तलिफ़ हुते माण्हू आयल परेशान रहिया। हुन खां पोइ अॼु कराची बार एसोसिएशन पारां हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे, जंहिंमें 27 आईनी तरमीम ख़िलाफ़ हुनमें इहो ऐलान कयो आहे त हू तहरीक बि शुरू करे सघनि था। उन लाइ हुननि हिकिड़ो सखर में सुभाणे कन्वेंशन को ठाहियो आहे, जंहिंमें हू कन्वेंशन में वकील बिरादरी खे भरपूर शिरकत जी अपील कई आहे। हुनमें हिननि जो जेको कराची बार एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी रहमान साई हुन प्रेस कॉन्फ्रेंस चयो त जेका 27 आईनी तरमीम पेश कई आहे हुनमें जेका सुप्रीम कोर्ट जा जेके मुकमल तौर ते अख़्तियार आहे उहे सभु खसिया विया आहिनि। अॼु बि जेको सुप्रीम कोर्ट में आईनी केसनि जी जेका ॿुधणी हुई उहा कंहिं बि केस जी ॿुधणी न थी सघी आहे। हीअ जेका हुक्मरान आहिनि उन्हनि हीअ जेका 27 आईनी तरमीम पेश कई आहे उन खे जेको आहे मुकमल तौर ते रद्द कनि था। रहमान कुरैशी जो वधीक चवण त सुभाणे जेको सखर में असां कन्वेंशन को ठाहियो आहे उनमें वकील बिरादरी जेका आहे पूरी सिंध खां शिरकत कंदी ऐं हुनमें इहो ऐलान मुतक़ आहे ऐं लाहे अमल जो ऐलान कंदासीं त जेको आहे 27 आईनी तरमीम ख़िलाफ़ जेका हीअ असां जदोजहद आहे हुनखे जेको आहे हिकिड़ी तारीख़ में बदिलियूं। हिन इहो ॿुधायो त हीअ जेको बदुल ते धरणो हयो वियो उहो हिकिड़ो टेलर हुयो। हीअ जेका असुल तहरीक शुरू थींदी उहा हाणे 27 आईनी तरमीम ख़िलाफ़ हूंदी, छो त इन आईनी तरमीम सां सुप्रीम कोर्ट जा जेके अख़्तियार आहिनि उहे मुकमल तौर ते खसिया विया आहिनि ऐं उन ख़िलाफ़ हू इहा तहरीक शुरू करण जो ऐलान कंदा। वकार, अवां जी महिरबानी।